वञ सहमत पर आया रहमत। दर दिल भई लूपड़ भी कोन जो मां तुझा ढका छोड़ी। बस पुॼे त कचो खाई वञी मूंखे। चङो हल त हाणे हिन काटे में मुक्त कर। फकीर अची वियो प्रिय जे दर ते अची वियो। छी 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 ये पानी पी पी बकरी वांगे आपिरजी न वञे। काय त ॿुध मूंखां पुछ सही त मां तुंहिंजे लाइ छा आंदियो आहे। छा आहे? हे मौसमी फल आहिनि, जैतून आहिनि, केला आहिनि, नारंगी आहे, ये सभु तुंहिंजे लाइ आहिनि। ॿी त ख़बर ॾे। ए पहिरीं तो पुछी कान्हे का अॻ में ॿी त ख़बर ॾे। वाह तोखे ॿी टी चौथी पंजी हाणे ताईं जेके ख़बरूं चवंदी मां तोखे ॿुधाईंदुसि न। तूं मुंहिंजो लॻी छा थो जो हीअ आंदो अथई? राज़ी थी त ॿुधाया आहे न। तूं राज़ी न थींदी रिश्तो न कढींदी त पोइ मां कीअं ॿुधाईंदुमि तूं मुंहिंजी छा लॻी ऐं मां तुंहिंजो छा लॻा। बात थई आहे गुंदीअ जो लीड़ो खुले थो त बंदि ई नथो थिए। बंदि थी वेंदो बंदि थी वेंदो जॾहिं तूं राज़ी थींदीअ न त वाच त छा पर ॿुढल बि बंदि थी वेंदो। हिते अचणु ख़बर थी छो नथी पुछी त न पुछ मां पाण ई त ॿुधायां। ॾिस न ॻाल्हि त ॿुढल जे दिलि जी आहे त ॿुधाईंदो ॿुढल न तोखे। ख़ुदा खे मञ ॿुढा। ॿियो कंहिंखे मञींदुसि तूं ॿुध त सही सोना साईं। तुंहिंजो राज़िफ़ो थी पवंदो ऐं ॿुढल जे थले ते जेको बेल वांगे टिलंदीअ त मूंखे कहिड़ी गति पई आहे जो मां तकलीफ़ करे हिते अचां। तूं चओ त खणी का आसमानी छिप किरई बाक़ी असां खां त ज़ोर आई न हया न शर्म न छिड़ब खां थो छिरकी ऐं न ई इज़त सां थो मञी। वो अॻु बि तोखे चयो आहे ऐं हाणे बि मां तोखे चवां थो अरे नाज़ न कर नाज़ इन नूरानी चेहरे ते न सिकाए हिन ॿुढल फ़क़ीर खे। न त सुठी ॻाल्हि ॿुधी छॾ त इहे न त अॻु में बि इशारो ॾिनो त मां हाणे बि ॿुधायां थो छो न कंदीअ इन सुहिणी सूरत लाइ बचरियो थी त न ॿुढल जे दिलि जा मीरा गंढ न त लूण पाणी थी वेंदीअ। हे हिकु तावीज़ जी महिमान अचूं चरगो। ॾिस ॿुढल मूं बि तोखे अॻु बि रोकियो ऐं अॼु बि रोके आई थी न त सॼी इगड़ीअ लाइ सिकंदे पोइ गाॾोड़ो ठाराए पियो ॻोठ जे घिटिन में ख़ैरातूं घुरंदे। हा फ़क़ीर खे धमकी ॾिजी हिकिड़ो फीणो हणंदोमांसि दुनिया धुप थी वेंदई। छो आयो आहीं? हा वरी छो आयो आहीं? झटि कर न त पिस्तौल खणी गोली थो हणाए तोखे। बेखड़ी न कंदे वरी। अली अली छॾीस हथ न विझाए। चुप कर यार। इन्ही जो कहिड़ो हक़ थो थिए हिते अचण जो? हा तोड़े कॾहिं आया आहियूं असां? मां त करे गेटा सभिनी खे चयो मुबारक सम्झो आहे उलरूं त पियो करी। हे ॿुढल फ़क़ीर फना जी फूक हई त ये फाक थी वेंदे। हा तुंहिंजी इहा मजाल जो घर वेठे थो गवनी। अरे अञा चूज़ो ई बाबा वञी तूं चांवर चुग ॿुढल फ़क़ीर जे बेकड़ में न आई कोन थो ॾिजां तुंहिंजे रेवाल ॾेखार। हा ॿुढल खे त मारी। अरे ॿुढल तो जरा ॿारहं नेराणे खां ॾेखार बि कोन ॾींदो आहे। हल ॿुढल खे मार। अरे ॿुढल थी तर जो मशहूरु बम्बो उनखे तूं छा मारींदे बोलड़ा। मां थो चवां निकर हितां न त मुंडी पटे धड़का धार करे छॾंदोसांइ। अली अल्लाह खे मञ हिन मंडे शैतान जे शिर खां बच। अरे चुप कर ख़ुदा जो मुलाहिज़ो थो कयांव न त तुंहिंजे रिवाल्वर तव्हांखे ईअं गोलियूं बुड़काए ईअं पीणो करे छॾींदोसांव। अरे गोलियूं रिवाल्वर छा पर मुंहिंजा पीना ई तुंहिंजे लाइ खोड़ आहिनि सम्झे पाण खे चङा ई छुटी। हल हाणे
अली रब जी मेड़ थई खुदा जे वास्ते हिन सां न खोसंदो कर तू मूंखे लॻो छॾी हा न त ॾियां सां सेखत अली मारोट नाही हेड़न सां न विझ पाण खे को नुक़सान न थी वञे कुबरा जे वेसारींदी आहे न त ॿई पकोड़े वांगुर चाची रहमत ऐं बुढल जे कावड़ जी कंछ में पजरी वेंदियूंसी ऐं तूं न पोड़े खख इब्राहिम जे वर अलॻि चढ़ंदी आहे भाॼाई नूर भटारे मूं ॾाढी कोशिश कई त जेको तो चयो सो ई कयां पर अधे ॿुढड़नि जूं अखियूं ॾिसी ॾका में सभु कुझु विसरी वियसि अखियूं अथसि बेड़ियूं न दुंबे वांगुर बगा तोॾा फेराए हणे तुंहिंजो फूक त साही बि तमां छॾायो वञे अञा चवींदी त विसारियमि छो ॾिठो ई अमां ते कीअं कंट्रोल करे वई हुयसि हा फाटो हिया पचरी छॾे वई आहे भाॼाई जिन बि त जिन हो ऐं ॿियो त ईअं कमु न थी न त हूअं कजांइ हूअं कीअं भाॼाई छा चयमि तोखे इहो बि विसरी वई न हा भाॼाई सची विसरी वियो आहे ऐं निकिरण जो चयो हो मां न हा यादि आयो पर निकिरां बि काॾे ॾे मुंहुं वञी जी सुताड़े ठेड़ो ठाहे हयाती बचाए चरी भाॼाई किथे हयाती वेतर न वञे विखरी तुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजो छा हयाती बि तुंहिंजी आहे मां त हूअं ई ओढ़ा में आहियां हाँ हे छा हिनखे त जिन हो कुबरा खे पोइ हे टहक कीअं थी ॾे वेठी सो बि शुरफा सां त चइबो इहे सलाहूं आहिनि हिन जो हाणे शुरफा असांजो चङी तरह खानो ख़राब करणु थी चाहे तओ थी मले ॾिठो वाइठो मुंहं ते छोरीअ खे भॼण जूं रिथां थी ॾे पई अञा माण्हू चवनि था त सहमत आहे मां आहियां रहमत अलाह बचायो आहे जो तो आई आहियां अची ॿुधा मान गुफ्तगा अरे कुबरा तू तो बीमार आ तोखे त जिन आ तू तो होश में ना है कोई ये टहकड़ा की थी दे भाई छा समझो थे तू देख खबर है जो मैं आसरे ते निकरी थी वना दर को बाहर त मुझे न हो वेठी आ के ताकत ना है जो मुझे दर दे को मुंह करके दिसे त तू हिन के इहो थी बैठी केड़े हां हथ सां थी खारे से अचण दे बुढड़ के तो जे लाए बारण बारियां थी पई मूं कयो छा आहे चाची तो न ॿुधो न सुणियो ज़ोर आहे जड़े ते खुदा खुदा कर त मींहुं वसे छन मुल्क साओ थिए पर जे न मां बुढल बुढल कयो त पो तोते ॾिस जाए त गड़ा वसंदा विजूं किरंदियूं भली माण्हू चवनि ज़हमत पर आया रहमत अञा कहिड़ा गड़ा वसंदा ऐं विॼूं किरंदियूं छा छॾियो आहे तव्हां छा बचियो आहे मूं में जॾहिं हिन बुढल टे भितर उछले ॾिनई सभु ख़बर पइजी वेंदई चाची चाची ज़हमत न थी रहमत थी रहम कर तू कुबरा खे थी पई कुटियूं पटियूं पढ़ाए ऐं मां तो ते रहम कयां तुंहिंजी रग रग रड़ंदी संद संद सड़ंदी हा रहमत है रहमत तूं ठहियल ई कलर ऐं किरम झाई चाची पोइ कीअं न सड़ंदीअसि हाँ तू मूंखे थी चवे पई कलर ऐं किर साड़ी बि तूं थी या मां तू मिठीअ मिटीअ जी ठहियल मिठे तेल जी ऐठल पैठल खाली खोखो खणी अचे रखियो आहे बुढल घर में अम्मा गुड़ छो थी करे मुंहिंजो मथो चरख थो फिरे मथे में सूर थो पए सब्र करे वे रगा थी करे मकर कर मकर करे कर मां सां मकर कर न बाकी त टहकड़ा थी दे अम्मा मुंहिंजो मथो थो फिरे मुंहिंजे मथे में सूर पियो आहे तूं मकर थी समझी समझाए थी सब थी समझाए हिन ट्रिमचण सां वेठी थी टहक दे पई बाकी जे मां थी कढ़ाए पई त मथो थो फिरेस पियो मथे में सूर थस अड़ी माण्हू भली चवनि मूंखे ज़हमत पर आहियां रहमत अमड़ खे चवां सब थी समझा तव्हांखे जेके इहे सटल मटल थियूं आहे चवंदा न आहिनि त भेण खां वधीक पाड़े वारी प्यारी भला साॻी ॻाल्हि आसे बि त करे थी सघी न अम्मा चुप कर सबक थी सेखारे पई असां ॿाराड़ीअ जा माण्हू थोलो खाऊं थोलो ॻाल्हायूं असांजो छा वियो वञे मिण मिण सां पर चाची माण्हू फाटल धुल बि न हुजे डड़म डड़म सॼो ॻोठ पियो वॼे कुबरा वीचारी बीमार आहे मस मस साह पटियो अथसि राम करीस चाची धीउ अथई धीउ समझाव थी सब थी समझा
हाणे ये पाण में सटल बटल थियूं आहियो रहमती ॾेखारे अड़ी हिकिड़ियूं थींदियूं न 13 तालियूं पर तव्हां 26 तालनि खां बि मथे आहियो 33 ताल थियूं लहू 33 तालियूं इहो त को नओं बरको आहे अम्मा हा हा सभु थी सम्झाव पई हिकिड़ियूं चौक चंडरियूं तव्हां अठो कचंडरियूं कीअं सम्झी चाची तव्हांखे ॼणो का सुधी कान्हे इहे न जेके खिरे भरे थिया अथव इहे सभु मूंखे सुझनि था सभु था सुझनि तव्हां भली न सम्झो पर मां सभु थी सम्झाव हा माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत रहमत न ॾो न गुनाह बस अलाए किथां बि अची किथां बि वञी काॾे वेंदसि घरां वञा थी ॿाहिरां अचां थी घर तोखे ॼणो ख़बर ई कान्हे ही बि को घर आहे दोज़ख जी दड़ी न हली सघूं न उथी सघूं न वेही सघूं न सुम्ही सघूं न साहु खणी सघूं रुगो उल्हा ई अलांबियूं खिच टांडा तर त तर तपाए मारियो तो हिन ॼंग फेरे ॿुढे अचण ॾे ॿुढण पुट खे रुगो पेर पाए घर में तोखे कोका न फकायमि न त मुंहिंजो नालो बि रहमत नाहे अम्मा अम्मा मूंखे हाणे छा थो थिए हाणे बस बि कर खणी तरस त तेल में मोचड़ो पिसाए थी सिंघायां पई बीमार जिन थस लहरो थी हाणे यका वञी लहरा हणजाए जमादार इब्राहिम जे घर भली हाणे छा थींदो अम्मा त सम्झी वई आहे घबराए न अल्लाह मालिका अल्लाह पाण ई सणाई कंदो अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682 लगे तो था सबूत हथ अची वियो अथसि असांजे दुश्मनी कंदा बि आहियो न तोले जे डोके ते वॼाए कंदाऊं तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे बाबा तू बिल्कुल नो बनो आहीं अज भी बल्कि हींअर तो कैसे अस्पताल में फर्क था कई महिरबानी डॉक्टर साहब महिरबानी यानी मेहरबानी जी केड़ी गाल असा जो फर्ज है बाबा मरीज जो इलाज करें केर तो लेखे अजकल फर्ज के डॉक्टर साहब पंज आंगुर बराबर ना है नौजवान ई छा आहे साईं ॾिसो पंज ई आंगुर बराबर आहिनि न 1 2 3 4 5 बराबर थी वयूं न ज़ही नहीं पर ज़हन के गलत जगह ते इस्तेमाल तो करें असा जो अक्सर नौजवान ये तो करे सो वरी कीअं डॉक्टर बाबा झेड़ा झटा अनाउं जे घोड़े ते चढ़ी फॾा फसाद
ग़लति न आहिनि त को दुरुस्त आहिनि? डॉक्टर साहब शहर में था रहो जे न ॿारहाड़ी में रहो, ये जेका दूरबीनी अथव न, ये दूरबीनी इहा लाहे इन कुल्हे ते कुहाड़ी रखी पोइ घुमो। ईअं बि न आहे नौजवान, ॿारहाड़ीअ में बि डॉक्टर ऐं ॿिया पढ़ियल लिखियल बि रहनि था। उन्हनि वटि कॾहिं कुहाड़ी या बंदूक ॾिठी अथई? कंध हेठि करे जीअण को जीअणा, कंध हित करे माण्हू जीए। ऐं पर विच्छू वांगुरु हुजनि, विच्छू वांगुरु। दुश्मन ॾिसे न, ये जिस्म में ज़हर भरिजी वञेसि, ज़हर। यार कॾहिं सुधरंदो असांजो माण्हू? कॾहिं खणबो क़ौमुनि में कंधु? डॉक्टर साहब नसीहतूं करणु छॾियो हाणे। हितो अस्पताल मां छॾण वारो पनो ॾियो त ॻोठ वञा, न त सिजु लही वेंदो। हा इजो घुराए थो ॾियां तोखे नर्स खां पनो, पर यार अहिड़ा न थियो। दुनिया खिले थी असांजी क़ौम ते। मिड़ई ज़बान खुल रही डॉक्टर साहब, असां ते दुनिया खिले थी, बाक़ी तव्हां जहिड़े डॉक्टर ते दुनिया नाज़ थी करे, नाज़। छॾियो डॉक्टर साहब, डॉक्टर जूं ॻाल्हियूं ॿुधंदो? हा ॿुधाए। चवण ॿुध, हमरा खे हुजे पेट में सूर, तव्हांजा डॉक्टर ख़बर छा कंदा? विम जी सुई हणंदा आहिनि पेट में, हमरा जो ओची ॿार। न ईअं बि कोन्हे को, चवण तूं वेह, मां तुंहिंजे लाइ डिस्टाल ठाराए मोकिलियां, ठीकु आहे? महिरबानी। अस्सलाम वालेकुम। के रही तू? छिड़को न, मां को धारियो या परे जो कोन आया। मां ॻोठ जो हिन तरह जो मशहूरु माण्हू मञल भोपो ॿुॾल फ़क़ीर आहियां। हिते छो आयो आहीं? डॉक्टर साहब वटि माण्हू छो वेंदा आहिनि? इलाज लाइ? त बसि पोइ मां बि इलाज लाइ आयो आहियां। हिते छो तो वेहीं? होना थी वे। मरीज़ खां ट्रह न नब्ज़ न ॾिसंदी आहियां। भोपो बीमार थींदो आहे छा जो नब्ज़ ॾिसां? छो भोपो इंसान न आहे छा? इंसान हुजे बि खणी, पर हू पंहिंजो इलाज त पाण कंदो आहे। मां त जिननि भूतनि जी टहल टकोर कंदो आहियां। बीमारी ॾुखी लॻी वई आहे, इलाज कर, नब्ज़ ॾिस न वञे। नब्ज़ त सही थी हले। पोइ मुंहिंजी दिलि भला ईअं धक धक छो थी करे? दिल धक धक न कंदी त ॿियो छा कंदी? राति जो निंड बि नथी अचे, छो भला इहो त ॿुधाए। टिकी लिखी थी ॾियां, खाई सुम्ही पओ, निंड अची वेंदई। कहिड़ो सुम्ही पवां? छा मतिलबु? मतलब त मुंहिंजो मर्ज़ मुंझल आहे, वॾी बीमारी का लॻल आहे मूंखे, अकेले निंड मूंखे नथी अचे। तोखे का बीमारी कोन्हे ऐं बकवास न कर, उथी वञ। सच चयो डॉक्टर साहब, मूंखे वॾी बीमारी लॻल आहे। मूं अॻु बि सद कई, पर छाजी सद? त बीमारी जो इलाज करायां, पर तूं तयारी कान्हे। बीमारी हुजे त इलाज कयां न। आहे औरत मुंहिंजी कमज़ोरी आहे, सुम्हण लाइ शरीर ऐं साह में सट उभरी थी वञे, इहा घटि बीमारी आहे। प्लीज भोपा साहब, इज्जत अथई त हलियो वञ। इज्जत ई इज्जत आहे, घर खां वठी तर ताईं राज मुहताज आहे। रुगो तूं लिफट नसी कराई जंहिंजो मां उम्मीदवार आहियां। लिसन, आई एम अ वुमन, डोंट बी सिली, ऐं हलियो वञे था। भले जो मूंखे अंग्रेज़ी अचे ई कोन थी। ए मुंहिंजा ॿधल जिनई अरबी, फारसी, उर्दू, जापानी, चीनी, ची चा चू 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 ची सभु ॻाल्हाईंदा आहिनि। मूंखे सभु कुझु ईंदो आहे, न त उहे मूंखे ॿुधाईंदा। बस नाउ गेट लॉस्ट। कहिड़ी लस्त? हा, वॾी लय लस्त आहे। ईअं ॻोठ में कंहिं रहिस जी वॾी लय कोन हूंदी, बाक़ी मूंसां इहो रोब करे कोन ॻाल्हाए। हा ॿुधाए थो छॾियां, हिकिड़ो न पीणो फेरींदोमांइ त तुंहिंजी इहा डॉक्टरी बाक्टरी तोखां विसरी पवंदी। पहुचण ॾे मूंखे इब्राहिम ताईं, रुगो ॿुढल फ़क़ीर वर चढ़ी पए त जिन जापानी खे न चवंदुसि त ईअं दुफ़ करे छॾींदी, इहा डॉक्टरी बाक्टरी सभा गुम थी वेंदई। तूं त हिकिड़े तावीज़ जी महिमान बि कान्हे। हल ग़रीब ॻोठण वहमन में वाड़े फुरिया अथई, कि पढ़ियल सां पल्लव कोन पियो अथई। चङो भली छूक लुंडीअ वांगुरु, बाक़ी न ॿुढल फ़क़ीर जागरता करे मुंडीअ ते ईअं लत ॾिनई त असली लुरड़ी खुरड़ी ईअं असली पुछड़ी पई लॻंदई। मां हाणे हलायां थो, पर इहो ईंदो मां ज़रूरु। हा
हलणे बुढल फ़क़ीर कमु तुंहिंजो थींदो ज़रूरु थोरो देरि सां मेरू माफ़ीअ खां सवाइ ॿी का तलाबी सुझाई त ॿुधाए। केॾो लाज़िम आहे पर मजाला जो मूं ते एतबार करी जे एतबार करी आहे न त एॾो ॾुख न थिए आहे जॾहिं पाण पंहिंजे कननि सां पचाची आवाज़ ॿुधी न तॾहिं एतबार कई मूं ते थी वई मेरू बस मूंखे अॻे ई खुखियो पिए त मेरू ईअं नथी करे सघे तॾहिं त को मूं तकिड़ो कदम न खयो। पर हामिद चाची ईअं छो थी करे भला माउ खे भला छा चवां क़यामतकारी कयां। पर मुंहिंजो कहिड़ो गुनाह मां त चाचीअ खे पंहिंजी माउ बराबरि सम्झो वो पोइ बि मूंसां ईअं थी करे। मेरू मूं अॻे बि चयो हो हाणे बि इहा ॻाल्हि कंदुसि त असुल ॿुढल जे मेजाले में ख़लल आहे। पोइ वरी चाची रहमत तबियत खां मजबूर आहे भेण शरीफ़ा ते हर वक़्तु लठो भी आहे सो अमां बि माउ आहे मजबूर थी ईअं थी करे। ऐं सुभाणे सच पच बि ईअं करे विझे त पोइ हामिद छा मतिलबु वाकई बि ज़हर ॾेई विझे त पोइ मूंखे ज़हर ॾींदी अमां तोखे न मूंखे त ॾेई सघे थी न हामिद कान ॾींदी तोखे ज़हर डप न कर। कीअं न कयां डप भला खणी मेरू एहतियात कजांइ थोरो। पर केसि ताईं मां बि त साॻे घर में थी रहां। हा मेरू तूं रिलैक्स कर मां तोसां गॾु आहियां फिकुर न कर। न खण जोखा न पिटाए हर कंहिंसां टकर चङो न आहे अली। मां त कॾहिं कंहिंसां वातूरियो बि न आहियां पाण गिची में अची पवन त धांधोले धाल बि न कयां। हिकु ॻाल्हि चवाई हा चओ। कावड़ त न कंदे न कावड़ सो बि तोसां अलाए अॻे बि उभो थी वियो आहे। तूं आॾियूं तिरचियूं ॻाल्हियूं कंदी आहीं न इन करे चई वेहंदो आहियां। चङो भला ॿुधाए मां तोखे कीअं लॻंदी आहियां। ॿुधाए तूं झलीअ ते वेठल झिरकी टोकी थो टोकींदसि छो हक़ीक़त में टोक छो थी समझी। सची ॿुधाए मारोट मज़ाक छॾ। सची ॿुधाए हा हा दिल जी ॻाल्हि कर न। दिल जी ॻाल्हि ॿुधी सघंदी आहे। हा पर सच्चाईअ सां। सच्चाई साहब खां ॿाहिरि हूंदी आहे रज़िया पर तुंहिंजे दिल जी सच्चाई बि अखियुनि ते आहे। ॾाढी प्यारी लॻंदी आई ईअं जीअं उजड़े पाणी में पोपड़ी। सच बिल्कुलु सच। मूंसां केतिरो प्यार अथई। प्यार हा प्यार पोइ फाट खां वधीक केरु प्यारो थी सघंदो। न अली मूं प्यार जी ॻाल्हि कई आहे। प्यार रज़िया तोसां ज़रो बि प्यार न आहे। छो मूं वटि जेको बि प्यार हो सो आपदा खे ॾेई छॾियो। आपदा त हाणे पराई थी वई आहे। पर आपदा सां प्यार त मुंहिंजो पंहिंजो आहे न हो न पराओ आहे न कंहिं ॿिए जो आहे। मूं में कहिड़ी घटिताई आहे। घटिताई हा उहा इहा आहे त तूं आपदा न आहीं। हाणे खणी सम्झ त मां आपदा आहियां। जॾहिं आपदा थी सघी पोइ सोचींदुसि। हींअर खां सोचणु शुरू कर अली। हीअं सोचींदे बि साह थो मुंहिंजे रज़िया। ये छा है हाँ उठ मां अस्पताल में आ तो पयो रानी बणजी खट ते लेटी पई है। मुबारक कीअं तूं। हाँ हींअर वरी मूं लाइ हाउ लड़की पियो अथई दिल वठण इन टहण जी थी करी। न मुबारक मां त अचां पई पर चाची रोकियो हुयो त तुंहिंजी तबियत ठीक कोन्हे तूं न हल। छो न टी हड़ तप चढ़ियल हो न तोखे छो न मां रोकी दी तोखे। अञा बि तुंहिंजी कावड़ न ढरी थी आहे मुबारक। न तो लाइ हिंदोरो थो घुरायां हिंदोरो सो बि हाला मां उन में पट जो रसो विझी पोइ तोखे वठो लोट ॾियां राणीअ खे। मुंहिंजे लाइ पट सही आहे। बूथ बि पट पाइण जहिड़ो अथई। हा मां डोड़ी चीन बुलाए त मां तुंहिंजे लाइ पट वठी अचां। मूं ज़मीन हेठि पट लाइ ते चयो। तुंहिंजो मरक बि आहे मिटी आहे तोखे कंहिं इजाज़त ॾिनी खट ते चढ़ण जी ऐं मौत पर थी सुम्ही पओ। हाँ
मूं तोखे रोकियो हो न। मुबारक तूं भले मूंखे सज़ा ॾे। मां मां कुझु बि कोन चवंदीसां। बात बंद कर। वहां आहिनि सीर मुंडी न धारा के आहिनि। जेको वणे सो कर। मां तोखे रोकींदीसां थोड़ई। तूं छा रोकींदीअ? तूं बूथीअ जे रोकण ते मां रुकिजी वेंदुसि छा? हल 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 उन कुंड में में हल हल हल। जो मर के इहा कुंड अथई या ज़मीन अथई हेठि ॿीहर जे करे खट ते ॾिठो मां न नकु चप कटे कातर करे कसीअ में उछलाए छॾींदो मां। तुंहिंजो मर्क या कुंड आहे या ज़मीन आहे मत बनाइण वांगुरु खट ते जी सुम्ही थी पए। मां अस्पताल में मरी वेंदुमि।